अस्सलाम वालेकुम। आऊं है राशिद हुसैन बलोच। अवी ॾिसी रहिया सिंध जो पहिरियों यूट्यूब स्पोर्ट चैनल STV क्रिकेट। मां तव्हांखे अॼु हिकु ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाईंदुसि जेको सो आहे उमर अकमल खे PCB वारनि सस्पेंड करे छॾियो आहे। जेको सो को कहिड़े क़िस्म जी बि क्रिकेट जो जेको सो आहे कोन थो खेॾे सघे। वजह छा आहे उहो आउं तव्हां सां शेयर कंदुसि। अॼु जी ब्रेकिंग न्यूज़ इहा ई आहे त कुझु ॾींहं अॻु में कोयटा ग्लेडिएटर जी ड्राफ्टिंग में जेको सो आहे उमर अकमल खे सिलेक्ट कयो वियो हो। उन खां पोइ जेको PCB वारनि जी जेको सो फिटनेस टेस्ट वरिती उन में ग़लति बिहेवियर जे करे जेको सो PCB वारनि खे सस्पेंड करे छॾियो आहे। कोयटा ग्लेडिएटर वारनि हाणे उमर अकमल जी जाइ ते अनवर अली खे जेको सो आहे सिलेक्ट कयो पिक कयो आहे ऐं अनवर अली जेको सो आहे कोयटा ग्लेडिएटर जे PSL में जेको सो आहे जेका मैचिस थींदा जेको बि थींदा उहा हाणे उमर अकमल जी जाइ ते अनवर अली खे पिक करे उन खे खेॾाईंदा। इहा न्यूज़ तव्हां सां शेयर करां पियो। उम्मीद तो खे अॼु वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। जेको सो आहे असांजे फेसबुक पेज खे लाइक कजो। इंस्टाग्राम ते जेको सो आहे STV क्रिकेट खे फॉलो कजो। वरी मिलंदासीं जल्द हिकिड़े नए वीडियो सां। सो अल्लाह हाफ़िज़।